सिंध तरक़ी पसंद पार्टी हारी कमेटी जे मरकज़ी अॻुवाण कॉमरेड क़ासिम लगारी जी वरसी सिंजोरे लॻ रुकनबोड़ा में मल्हाई वई, जंहिंमें सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी अॻुवाणनि सां गॾोगॾु कारकुननि वॾे अंग में शिरकत कई, जिते मुक़ररीन तक़रीरूं करण दौरान कॉमरेड क़ासिम लगारी जी ज़िंदगी ऐं क़ौमी पोरे ते तफ़सीली रोशनी विधी। हुननि जो चवणु हुयो त क़ासिम लगारी मज़ाहमत, जबर ऐं ॾाढ ख़िलाफ़ विढ़ंदड़ हिकु किरदार जो नालो हुयो, जंहिं सिंध में चिचरे लाश ख़िलाफ़ जदोजहद दौरान हैदराबाद प्रेस क्लब पारां बुख हड़ताली कैब में पंहिंजो दम धणी हवाले कयो। उन मौक़े ते शरीक माण्हुनि जो सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण वक़्तु चवणु हुयो त हारी संगत जो अॻुवाण हुयो सो मामा मोहम्मद क़ासिम लगारी, उन जी अॼु पंजी वरसी आहे। उन हवाले सां अॼु वरसी मल्हाई पई वञे। जीअं त असां इहो साबित करणु चाहियूं था ऐं ॿुधाइणु चाहियूं था सभिनी दोस्तनि खे त STP कॾहिं पंहिंजे कंहिं साथी खे कॾहिं नाहे भुली। क़ासिम लगारी तरक़ी पसंद पार्टी जो वो अॻुवाण हो, जंहिं वक़्तु सिंध में चिचरे लाश मिली रहिया, उन वक़्तु हुन जदोजहद ज़रिए पंहिंजो दम ॾिनो। मोहम्मद क़ासिम लगारी क़ौमी तहरीक जो हिकु असासो ऐं असांजो सियासी उस्ताद, जंहिं सदाई असांखे क़ौम परस्ती वारी राह ते जेको सो हलण जो दर्स बि ॾिनो। ऐं जॾहिं सिंध को ॾुखियो वक़्तु आयो त मोहम्मद क़ासिम उन अॻी सिफ़िन में रहियो। मोहम्मद क़ासिम वफ़ात कई त उन दौरान बि चिचरे लाशनि जे ख़िलाफ़ 3 ॾींहं अलामती बुख हड़ताल पे ई। बुख हड़ताल ते ई हिन जी तबियत ख़राबु थी, जंहिंखां पोइ कोमा में हलियो वियो ऐं उन खां पोइ हुन जी वफ़ात थी। क़ासिम लगारी हिकिड़ो बहितरीन क़िस्म जो कमिटेड वर्कर, ज़िले हैदराबाद जो अॻुवाण हुयो ऐं जदोजहद दौरान ई उनखे हार्ट अटैक थियो ऐं वफ़ात करे। मोहम्मद क़ासिम जे खे विसारे नथो सघिजे। उन जी सियासी जदोजहद, उन जे किरदार खे सलाम पेश कंदे अॼु असीं उन जी वरसीअ में शरीक थिया आहियूं। चवणु हुयो त मोहम्मद क़ासिम लगारी जे लाॾाणे खां पोइ सां गॾु जी क़ौम परस्त सियासत में वॾो ख़ाल पैदा थियो आहे, जेको भरिजणु तमामु मुश्किल आहे। कैमरामैन ग़ुलाम रसूल ख़ासकली ऐं साथी रिपोर्टर नवीद गुल ख़ासकली सां गॾु ख़ुदा नोका चई, सिंध टीवी न्यूज़।